23 सालनि जी ज़िंदगीअ जो इहो ई एक्सपीरियंस आहे त इंसान जेको आहे जॾहिं बि कंहिं शइ खे छॾींदो आहे त उन खां बाद ई उन शइ जी क़दुरु थींदी आहे। असां स्टूडेंट्स जॾहिं पंहिंजो घर छॾे करे हॉस्टल में अची रहियासीं त तॾहिं जेको आहे असांखे पंहिंजे घर जी क़दुरु महसूसु थी। अच्छा, ये जेके प्राइवेट हॉस्टल्स आहिनि हिन में सिंधी यूनिवर्सिटी लम्स या वरी मेराण यूनिवर्सिटी जेके स्टूडेंट्स अची करे रहंदा आहिनि जंहिंजी अंदरि अलॉटमेंट न थी सघंदी आहे ऐं काफ़ी सारा अहिड़ा स्टूडेंट्स हूंदा आहिनि जंहिंजी अंदरि अलॉटमेंट हूंदी आहे त बि जेके हिते अची करे जाम शुरू में रहंदा आहिनि ऐं बसि आहियूं त सभु मुसाफ़िर, को किथे वक़्तु थो गुज़ारे, को किथे वक़्तु थो गुज़ारे। मिड़ी यूनिवर्सिटी जी डिग्री जेका असांखे पूरी करणी आहे, जेको जहिड़े जहिड़े कम में लॻो पियो आहे जेको उन्हनि खे जल्दी उन पंहिंजी डेस्टिनेशन ते पुॼाईंदो। असां सभिनी जूं मुंहिंजूं त उन्हनि सभिनी जा दुआऊं आहिनि। तव्हां बि असांखे दुआ कजो जीअं हिन गाॾी ते लिखियलु बि आहे त इहे सभु तव्हांजा वालिदैन जेके आहिनि उहे तव्हां उन्हनि जूं दुआऊं तव्हां खणो। ॿी ॻाल्हि मां एड करणु चाहियां त सभु बेटा ई जापान थी हटाई जेके बि शागिर्द ते उमेदूं पूरी आहिनि सही सही असांखे घुरिजे त सुठो वक़्तु ते गुज़ारे ॿिया माण्हू माना चवनि यार सुठो वक़्तु हे तो गुज़ारे पियो आहे। असां कुझु तो मां कुझु न पियो। बिल्कुलु यार चवंदा आहिनि त जाम सुठो पिरी जो शहर आहे, हिन पंहिंजी पिरी हाणे खां ई यादि करे थो। हॉस्टल रूम जी छत जे हेठां जेको आहे मुख़्तलिफ़ एरिया खां मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स जेके आहिनि उहे अची करे रहंदा आहिनि। पंहिंजी ज़िंदगीअ जो बहितरीन टाइम जेको आहे उहो गॾु स्पेंड कंदा आहिनि। हॉस्टल लाइफ दौरान स्टूडेंट्स सोचींदा आहिनि त हीउ जेको आहे असांजी लाइफ जूं टेम्पररी मोमेंट्स आहिनि, हिन खे जेको आहे असांखे अलविदा करे जल्द पंहिंजी जेको आहे सेटल्ड लाइफ में अचिणो आहे। पर उन्हनि खे ख़बर न आहे हूंदी त इहे टेम्पररी मोमेंट्स जेके आहिनि उन्हनि जूं परमानेंट यादूं थी वेंदियूं। अरे अफ़सोस 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 यार मुंहिंजो घर वारनि खे पैगाम वरी बि इहो हुई कहिड़ो त घर वारा सोचींदा आहिनि असांजा जेके बच्चा आहिनि उते पढ़नि नथा ऐं जेको आहे घुमनि था फिरनि छुरी वेठा हिते कपिड़ा धोइण सरफ वठी आया घर आया पैगाम ॾियणु खपे इहो। मतिलबु घर वारा तव्हां सम्झंदा आहिनि त तव्हां हिते वञी अयाशूं था कयो। हालत हीअ आहे साहिब सरफ कहिड़ी भली आहे तव्हांजो एक्सपीरियंस थी हूंदो साल में? सरफ ब्राइट भलो आहे। कपिड़ा धोइण में का टेक्निक केतिरा टाइम हिनखे पाणी में रखिबो आहे पोइ कढिबो आहे? यार तव्हां जंहिंसां शादी कंदव उनखे ॾाढो सुख ॾींदव तव्हां। हुते हिन में कॾहिं बि थो मज़ा ॿुधी वञी सुना तूं नथो थो कपिड़ा साईं बस में चीन टबाक डम डम बताइए तो मेदी बैचलर लाइफ जो कीअं थो कपिड़ा धोए। यार न माण्हू सिखे थो न माना असल में घर में कॾहिं शादीअ खां पोइ जॾहिं माई न लिखींदसि न पाण धोई छॾींदो माना कंहिंजी मोताजी न हूंदसि माना पंहिंजो पाण खे मोताजी खां बचाईंदो। पहले हीअ त VIP आहे तव्हांखे शीशो सुबुह जा मतिलबु तव्हां हिते ॾिसी प्यार पाण करे छा थियो तरक़ी बजा छा थो पए यार हाणे ॾिस न पाणी बि कोन थो अचे टैंकी मां हाणे वॾो यार सची में तव्हां सुलमा हाणे माना हिकु दफ़ो वेट करणो पवंदो हिते वेट करणो पवंदो वरी यार पाणी ईंदो हुनखे धोईंदासीं वरी रखंदासीं मथे तार जॾहिं सुके वरी इस्त्री कयूं माना हेठि जी वाट में पाणी वाला पेंट करा उन कंद कड़ियो ओडे कड़ियो अलमन जल्दी कड़ियो न वाह यार। ही जेको आहे हिननि जो प्राइवेट हॉस्टल जिते सोसाइटी में रहंदा आहिनि हुनजो मेन्यू ठहियलु आहे त माना कहिड़े ॾींहं ते हिननि खे छा छा खाइणो आहे सॼो हिननि जो मेन्यू माना सेटअप लॻल आहे। सोहेल तव्हांखे हिते छा छा प्रोवाइड कयो वेंदो आहे तव्हां ॿुधायो? प्राइवेट हॉस्टल जे मुताबिक़ मेन्यू जे हिसाब मुताबिक़ त वॾो कुझु सही आहे मिक्स सब्जी एंड चिकन कुरमा छोला। ॿी हिकिड़ी वॾी रीज़न जेका आहे प्राइवेट हॉस्टल ते रहण जी उहा बि इहा अथव। अची वियो पाणी अची वियो छा? Welcome to my party, we're just getting started. A life is a dream or a nightmare scarring. Hand me a drink cause I think I'm going all in. Get me a shrink who can catch me when I'm falling. Cover up my scars, flip the handlebars, crashing in my car. यार मज़ाक पंहिंजी जाइ ते पर जेकॾहिं सच्चीअ में ॾिठो वञे त हीअ जेके आहिनि तमामु ई घणो मतिलबु हिकिड़ी वॾी क़ुर्बानी ॾींदा आहिनि स्टूडेंट्स जेके आहिनि मतिलबु पंहिंजो कैरियर सेट करण लाइ माना वॾियूं हिते सेक्रीफाइसिस था ॾियनि। अलाह हिननि सभिनी खे कामयाबु करे सभिनी खे Catch me when I'm falling, cover up my scars, flip the handlebars, crashing in my car, wake up in a bar.
so I'm taking 6 shots till I'm feeling okay. I think I'm going crazy, don't think I'll get home safe, so I'm taking यार हॉस्टल में मां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई आहे, हितां जा स्टूडेंट्स जेके आहिनि उहे नमाज़ जा तमामु घणा पाबंद आहिनि, नमाज़ वक़्त ते पढ़नि था, हर रूम में 4 खां 5 जाए नमाज़ मौजूदु ई मौजूदु हूंदी आहे, हिते बि जाए नमाज़ मौजूदु आहे, मतलब इहा सुठी ॻाल्हि आहे तमामु। मां कपिड़ा धोपिजी विया? कपड़ा थोड़ा हमको एड़ी फीलिंग दी है कि ना ईद ते खर्ची मिलंदी है शाम खां वधीक एॾो मज़ो आहे, कपड़ा धोई आहिनि उनमें मिक्सिंग थी रही, तमामु मज़ो आहे। पर न बाबू पिटको छपियो करे मां हिते ॾुखियो यार असल में छा आहे न, असां सदाईं घर में रहिया आहियूं, घर में शुरू हूंदा हुआ, असां उते शुकुर न कंदा हुआसीं, असांखे ख़बर तॾहिं पई असांखे हर शइ माना दुकान घर पाणी करणी थी पए, मूंखे जॾहिं पेंट थो वञे पेंट कोन थो मां लॻंदो थो पाण। वाह क्या एक्टिंग कर रहा है। दिख रही है 43 किलो लगे।